सेठ जाया काॾे वते तो ॻोठ जा ॿार ड्रेजारींदो भला ॾे हाल हाल अॼु लछू साण कोन्हे अकेलो वते नो ठहिया कईंदो छोड़ मां कोई एतिरो किनो आहियां छाजो मूंखां ॿार ड्रिजंदा इहो आहे त तोखे ख़बर हूंदी भला ॾे हाल हाल आईनो कोन ॾिसंदो आहियां ॾिसंदो आहियां भला ॾे हाल हाल डपु ड्रा सिधो थी विया न अरे जेतिरो तव्हां मूंखे वियल था सम्झो न मां ओतिरो वियल न आहियां तूं बि मूंखे पुराणो ढोर थो लॻे चवां थो त ईद उल अज़हा ते कोहाए ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾ मूंखे इहो रुॻो ॿुधाए त तुंहिंजो जोड़ो लछू किथे आहे अरे भाई ओ पंहिंजे घर कहिड़ो मुंहिंजो माइट आहे जो सॼी ज़िंदगी मूंसां गॾु हुजे कहिड़ी ख़बर माइट हुजे तुंहिंजो मुहांडा त मिलनि ई था न पाकड़नि सां तुंहिंजा बि अरे खमीसा ये ठठोलियूं बंदि कर मूं सेठ अजाए जी कावड़ जी त ख़बर थी न हा यार जेकॾहिं न कावड़ में तो चक हयो न जेसी ताईं कारो गॾो हींग न कंदो न पोइ तूं न छॾी अरे ॻाल्हाए ख़्याल सां मां तोखे चमड़ो थो लॻा अरे जेकॾहिं मां चमड़ो आहियां न त तूं बि कारो गॾु हवा हीअं हींग ॾेई ॾेखार अरे चचो ठहे कोन मिड़ई बेहाई कई ऐं ठहे न ठहे पर तो जहिड़े ज़लील त करिणो आहे नी बाबा चऊं हाणे जान छॾ मूंखे ॿिया बि कम घणा आहिनि तूं त वांदे जो वांदो पर जी हली पो मां तोखे कोन बीहारियो हली पो छॾ ड्रेग वांदा कई जाए जा हलण त ॾिसो न ॼण देगरे खे पेरनि हीअं करे थो हले अजय टिका देखो ना तबे कियो तो खराब थे ये खराब थे ने चाहते के बाहर छो चली ये तो सुठो जो मां अच तो अची जो तुझी लाइ दवा वठी आयसि बाबा तो सुबह सवेरे चांहि जो ढुक पीअ लाइ काॾे निकिरी हलियो वियो आहे ऐं मुंहिंजी हालत इहा आहे कि मां उथण जहिड़ी बि न आहियां चाचो चांहि काढ़े पाण पी हली वियो छा हा पर अलाए छो ॾाढा छिरक था अचनि ऐं डपु बि लॻे थो खैर आहे का ॻाल्हि ई करे डॉक्टर 3 ॾींहंनि जी दवा ॾिनी आहे इंशाल्लाह तूं 3 ॾींहंनि में ठीकु थी वेंदीअ हर भर पाण खे परेशान न कर भला डॉक्टर साहब का ख़तरे वारी ॻाल्हि त कान कई आहे न मां चाक त थी वेंदसि न बुंडेल तूं तमामु जल्दी मरी वेंदीअ मुंहिंजो मतिलबु आहे चाक थी वेंदीअ तूं वहम न कर भला डॉक्टर साहब ॿियो छा चयो का रख वग़ैरह ॿुधाई अथसि या न रख का बि कोन ॿुधाई अथसि तूं सभु कुझु खाई सघीं भला जेको राति मूंखे डपु थियो उन जे लाइ कुझु डॉक्टर साहब चयो ॿुध भला तूं राति उथी या छा न चवां हा बोरची खाने में वई हुयसि पाणी पीअण लाइ पर छो वो तो डॉक्टर सोराना सही है डॉक्टर साहब आखिर चयो छा आहे उहा बि त ख़बर पए डॉक्टर ॿियो कुझु कोन चयो 3 ॾींहंनि जी दवा लिखी ॾिनई ऐं ॿियो चयो घर में जेके शीशा अथव न इहे कपिड़ा कजो माई पंहिंजो मुंहुं ॾिसी ॾिनी न इहो सभु पुट चाल वाल हाणे त फ्रेश आहे न को भव बोलो का डप का अहिड़ी त का शइ को असर त कोन्हे न बाबा न बाबा पंहिंजे घर में कहिड़ो भाउ पुट मता मामे खे ॾिसी डिॼंदो हुजी त हीउ जानवर किथां आंदो अथनि मुंहिंजो नालो केर बि न खणे पोइ तव्हां शुरू थी वेंदा आहियो बेइज़ती करण में ऐं किरण आहियां किरण को टिंडण कोन जहिड़े तेरे जे पेरनि था अची वञा छा उहा बि माना तोखां पुछजे त साईं हाणे तव्हां जी बेइज़ती कयूं छॾ तूं हिन किरड़ खे तोखे जेको यून्स खां पुछणो हुयो न उहो पुछीसि हा यूं छा पुट हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधाए जिन धाड़िलनि तोखे अॻुवा कयो हो उन्हनि जा मुहांडा तोखे यादि बिल्कुलु यादि आहिनि बाबा केरु आहे जल्दी खणी ॿुधाए वठी अचनि त तोखे ॿुधायां न छॾीसि हिन खे की आहे अधु दिमाग़ माण्हू हिन खे किथां यादि हूंदो पर शरीफ़ा मूंखे पक आहे त इहे ॻोठ जा ई माण्हू हूंदा बाबा इहो त तोखे यादि हूंदो न बिल्कुलु मां उन्हनि खे सुञाणा थो जी मां चवां त मूंखे मामे अॻवा कयो आहे त पोइ ख़ुदा जी का मार पे वेही चढ़िया इहा सॼी फिल्म मुंहिंजी किथीअ में सची ॾस किरड़ बाक़ी तूं मुंहिंजे पुट यून्स खे अॻवा करायो छा अती चरी आहे छा मां त सॼो ॾींहुं तव्हांजे साम्हूं वेठो हूंदो आहियां मां कीअं हिन चरी खे अॻवा कराया ॻाल्हि ॿुधो किरड़
सची करण जा ॿिया बि खोड़ तरीक़ा अथई। हा हरूभरू मूंखे डंडो खणण ते मजबूर न कर, ॿुधाए। छॾियो वीचारे खे, मूं मिड़ई मज़ाक कई, तव्हां वरी सची सम्झी वेठा आहियो। हाँ माना इहा मज़ाक भोगड़ा की भोगड़ा। न न मामा कहिड़ो एॾो वयल बि कोन्हे जो को अहिड़ो ग़लति कमु कंदो। एॾो वयल न आहे, एॾो वयल न आहे, एॾो न आहे चयुमि न, जेतिरो बि आहे पर आहे एॾो न आहे, एॾो न। कृष्णी, तव्हां पंहिंजे लछूअ खे माफ़ करे छॾियो, पर ही पंहिंजी ज़िद तां लही ई कान थो। ए हैदा खुद अॼु हकीमा सही चवंदी हुजे, ए तूं बि खणी दिलबर खे माफ़ कंदो हुज। न कंदुमि न कंदुमि न कंदुमि। छा गैरत? इहा त उही बि कोन थी, बाक़ी रड़ियूं करे पोइ छो थो ॿुधाई? मां गैरत नथो चवां, निभागी न, माफ़ न कंदुमि दिलबर खे। ए हैदा खुद कोई बि तुंहिंजो पंहिंजो पुटु हुजे, थोरो ख्यालु कंदो हुज। जे तूं दिलबर खे घर अचण न ॾींदे त तोखे बि घर न अचण ॾींदीसांइ, पोइ बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे। भली न अचण ॾे, मां ॿी शादी करे वञी किथे अलॻि रहंदुसि, ॿियो छा। ए हे न उमिरि में तोखे संग केरु ॾींदो हुजे, ऐं तोखे त माण्हू अटे जो बि कोन ॾींदा हुजनि, तूं त संग जी ॻाल्हि कंदो हुजी। कृष्णी, हे मूं सही थो चए, हिन जी किथे न किथे टंग टिकियल थी। हे रोज़ रोज़ जेको घरों तयारु थी थो निकिरे न, ज़रूरी का ॻाल्हि आहे। जेकॾहिं टंग भॻल हुजे हा त पंधु कीअं कयां हा? बाक़ी अहिड़ा इल्ज़ाम असां जहिड़नि सोढ़नि शहज़ादनि ते जाम लॻंदा आहिनि। ए रुगो इल्ज़ाम न लॻंदा हुजनि, ॿियो कुझु बि लॻंदो हुजे। ए हैदा खुदन, तूं नक जो बि ॾाढो पको हुजी। हाणे तूं ॿाहिरि वञ, मां बि तुंहिंजो पीछो कंदसि। जे मां तोखे के माई सां ॾिठमि, पहिरियों ॾुंडा पटींदमि उनजा, पोइ पटींदसि तुंहिंजा। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का हकीमा, हर भरू थी मथो हणे। कृष्णी अम्मा तूं वञी ॿियो को दर ॾिस, हिते कुझु बि न मिलंदई। हर भरू वेही वेही सिज लही वेंदई। ए मां त वेंदी हुजां, पर मूंखे दाल में कारो ज़रूरु लॻंदो हुजे। इहा दाल हिन जे बूत ते न हारी न त मुंहिंजो बि नालो मटाए रखे। सेठ अञा गुलर तोखो कुझु ॻरो न हुजे, छो जो तो में मास रुगो आहे ई कोन, सफ़ा रुगी खल ऐं अधे गुलाब। तोखे तुंहिंजे हॾनि जो वज़न तुंहिंजो ॿुधाए छॾियो आहे। भाॼाई दुबई मां अते आचर फ़ोन कयो त अदा बादशाह उते चरस खपाईंदे पकड़िजी पियो, उतां जी अदालत उनखे फाई ॾेई छॾी। अदा वज़ीर, मूंखे त सम्झ में ई नथो अचे त बादशाह जे मरण जो अफ़सोस कयां या इन नाले जे रिश्ते मां आज़ादु थियण जी ख़ुशी महसूसु कयां, छो जो तुंहिंजे भाउ मूंखे पंहिंजी कॾहिं इज़त सम्झो ई कोन हो, न ई वरी कॾहिं उहो मक़ाम ॾिनो हो। मां समूरी ज़िंदगी ॻोठ वारनि जे हथ जो रांदीको बणी रहियसि। इन लाइ बादशाह जो हुजणु या न हुजणु मूं लाइ काई हैसियत नथो रखे। भाॼाई जहिड़ो बि हुयो, पर हुयो त तुंहिंजो मुड़ुसु न। अदा वज़ीर, रिश्ता सिर्फ़ु नाले जा न, पर उन्हनि जा अहसास बि हूंदा आहिनि, जेके उन्हनि जी मौजूदगी जो अहसास ॾियारींदा आहिनि। भला तूं ई ॿुधा, सऊदी या दुबई मां तुंहिंजे भाउ कॾहिं मुंहिंजे लाइ ख़र्चु मोकिलियो? इहा त मां हुयसि जो हुनजे नाले खे पंहिंजे वजूद सां ॻंढियूं पई अचां। भाॼाई तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं जाइज़ आहिनि, इन ॻाल्हि जो मूंखे अहसासु आहे। तोखे पंहिंजे आईंदे सवारण जी इजाज़त आहे, पर हीउ भाउ तोसां गॾु आहे। सेठ जायो ख़ान, सेठ ए वते तो बागन में अकेलो लूर लूर कंदो, पर लछू भी छॾे वेंदी जा। सेठ इन खां त सुठो अथई पाण सां गॾु को कुतो रखो, तो सां वेही कचेरी कर कचेरी। आई जी गुलाब तो सा गदा अरे तुझे मोहांडरे को कुत्तो मिले न पालिया ने। ओ सेठ अबा ओ पंहिंजे माइटनि में ॻोल्हा कर न, मता को तो जहिड़ो वफ़ादार नस्ल जो माण्हू तोखे पंहिंजनि में मिली पवे।
ऐं तुंहिंजो जोड़ बि असुल कुते सां वाह जो ठहंदो। हाय हाय, ऐं ख़बर ई न पवंदी ॿिन्हीअ मां त माण्हू केरु आहे ऐं कुतो केरु। वॾा चर्चा ई आयो ॿई भाइर। अरे तूं जॾहिं ॼाए नी त माइटनि भोलो घुरायो त ॾिसूं हिन जो माइट त न आहे। मां सम्झां थो हाणे तव्हांखे मोचड़नि जी ज़रूरत आहे। अरे मां सेठ अजायो आहियां, ईअं सजाए बजायो न आहियां। छो बा छो असांखे मोचड़नि जी ज़रूरत आहे पुट सेठ जाया? ॻाल्हि सची था कई तॾहिं। सेठी माठ करे मीरल खे परचाए अचु, छो त तूं इन कोठीअ में अकेलो मरी पवंदे मीरल माण्हुनि खे ॿुधाईंदो त सयूं न त लाश धप करे वियो। छो मरंदुसि निभागा? तव्हां त चओ था त इहो मरे त असां जुमाणे जी मानी खाइण अचूं। कोन न मरंदुसि मां। भला इहो ॻाल्हि त ॿुधो, इहो तव्हांजो जेको चाचो रिछ आहे इहो नथो मरे जो तव्हां मुंहिंजे लाइ था चओ? अरे मां कोन न मरंदुसि। मां बाज़ आहियां, बाज़। तव्हां जहिड़ी झिरकियूं रोज़ चोर झटींदो आहियां। न तूं से बाज़ आहीं। अरे तोखे ख़बर आहे त वज़न तो में टोटल घणो आहे? वध में वधि 1 किलो थींदे ॿियो वरी छा? हिकिड़े पासे मच्छी मार्केट जो गुलर तौर, ॿिए पासे तूं। तक़रीबन तव्हांजो वज़न मिले थो पुट। सेठ अञा गुलर तोखों कुझु ॻरो न हुजे, छो जो तो में मास रुगो आहे ई कोन, सफ़ा रुगी कल ऐं अधे गुलाब तोखे तुंहिंजे हॾनि जो वज़न कुझु ॿुधाए छॾियो आहे। बसि पोइ मां वञा थो बाबा। इन खां वधीक ॿी वरी कहिड़ी बेइज़ती थींदी। हेॾो सिनेमा फाथो आहे। ख़्याल सां वञा न त कुतो चक में न कयूं वञे। अरे शांता हे सेठ न कुत्ते खे चक में कई वञे। ॾाढी दे पलू मां जलेबी आहियां, हिकु नज़र भरे त ॾिस। ओ मुंहिंजी न्याणी अकुल जी काणी, हो तूं जलेबियां या बर्फियां या भली तूं नुक्ती बि हुज, पर मां तोखे छो ॾिसां। वरी बि चवंदा आहिनि त हर को हुस्न जो पुजारी हूंदो आहे। न्याणी अॼु में मां तोखे इशारनि में सम्झायो हुउमि त हाणे मां सुधरी वियो आहियां। हथ में अॻ में बि तस्बी हुई, ओ हेॾे ॾिस मुंहिंजी न्याणी, हाणे बि मणा सोरे रहियो आहियां। मूंखे नथो लॻे त तूं सुधरी वियो आहे, छो जो चवंदा आहिनि कुते जो पुछ नड़ में विझ 12 महीने कढ बि उहो टेढ़ो हूंदो आहे। पर मां उठ जो पुछ हुयुसि, ओ कुतनि सां मुंहिंजी संगत न अॻे हुई न हाणे आहे। वलू हाणे हिन ॻाल्हियुनि खे छॾ न, मूंखे ॾिस मुंहिंजो हुस्न तजला तो ॾेई। आवाज़ तजलीअ जी थी। तूं वलूअ खे सम्झो चाहे, ओ मां वलू आहियां को नलू नयां, नहीं को एरो गेरो नथू खेरो आहियां, जो पंहिंजी कुछ लाए चटे वञा। अॻे त मुंहिंजे प्यार में वात में खांगारो आयल बि खाई वेंदो है, हाणे वरी वाह जो सुधरियो आहीं। हाय हाय बस मुंहिंजी मिठड़ी न्याणी, उहे ॾींहं उहे शींहं, हाणे मुंहिंजो रस्तो छॾ, मुंहिंजे निमाज़ जो टाइम थी वियो आहे। न छॾींदसि रस्तो छॾ, ओ शैतान जी फोटू कापी, लाहौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, अल्लाह पाक औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। या अल्लाह हिन फार्मी कुकड़ मां कीअं फाथी वई। जमानदार साहब सुबह सुबह सां केॾां निकितो आहीं? वती तो जानवरनि जा पेर ड्राईंदो। दादा मां छो तव्हांजा पेर ड्राईंदुसि? मुंहिंजी कहिड़ी तव्हां सां दुश्मनी आहे? ऐं ॿियो इहा ॻाल्हि त ॿुधायो, सुबुह जो घरां निकिरणु भला ॾोह आहे छा? वॾो ॻाल्हाइण जो होशियार आहीं? ॿियो मूंखे वरी जानवर करे छॾी।
बाबा उहो त तूं असुल खां आहे न बाक़ी कोई तोखे मुंहं ते ॿुधाए कोन पियो खणी मां ॿुधायो मां जमादार हाणे चर्चा छॾ असुल ॻाल्हि थी अच न न अला ॻाल्हियूं बि नकुली थींदियूं छा यार मूंखे त इहा ख़बर अॼु पई अथई मुंहिंजे चवण जो मतिलबु हुयो त कम जी ॻाल्हि कजे मुबारकूं बाबा मुबारकूं हुजनि मूंखे त इहा ख़बर अॼु पई त तूं कम जूं ॻाल्हियूं बि कंदो आहे ओ ॿुध भला जन धाड़ेन तुंहिंजे पुट खे अगवा कयो हो उहे तोखां लभिया आहिनि या न उन्हनि खे लभण एॾो सवलो कोन्हे को मिठा ओ भुलियो आहीं जमादार मां मिठो न पर कमदार कुर्बान आहियां ओ लानत इहा मूंखे ख़बर आहे हाणे जे ॻाल्हि कम जी करणी अथई त ॿुधाए न त मूंखे बि कम आहे मां वञा जमादार ॻाल्हि ॿुध उहे धाड़ेल तोखे सॼी उमिरि कोन लभंदा पुछ छो छो इन करे त तो उनखे ॾिठो ई न आहे यार ॻाल्हि वाकई सही थो करे पोइ भला छा कजे शक जे दायरे खे थोरो वसी कर यानी उनखे मीरियल सुञाणींदो हूंदो थी सघे थो त मीरियल उन सां मिलियल हुजे मां चवां थो त मीरियल खे काबू कर ॻाल्हि वाकई कम जी कई अथई पर पहिरियां रईस सां ॻाल्हायां पोइ इहो मीरलड़ो काॾे वेंदो सही आहे पर मुंहिंजो नालो न खणजांइ न न मां थोरी चवंदुमि त कुर्बान चयो आहे मां इहो चवंदो मान त कुर्बान त चयो ई कोन्हे मां ॿार आहियां छा तुंहिंजो नालो खणंदुमि चरिया अरे हेॾे लूसी ॻाल्हि त ॿुध इहो जानी वरी केरु आहे जंहिंखे तूं पंहिंजो बापो चयो पहिरियां इहा ॻाल्हि क्लियर करे वाह तोखे थो चए बाबा जानी तोखे के थो चए थोरो मोगे दिमाग़ ते ज़ोर ॾे तोखे प्यार सां थो चए थोरो सम्झ न मुंहिंजो नालो त खुदनो आहे पोइ जानी छो चए मूंखे सरीना मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में असुल कोन आई बाबा तव्हांखे त का ॻाल्हि सम्झ में ई न ईंदी आहे वरी बि अलाए कहिड़ी ॻाल्हि थो करे मां छोरे यूनुस वारे धाड़ेलनि जी ॻाल्हि थो कयां उन्हनि धाड़ेलनि खे ज़मीन ॻी वई आसमान का ॻाल्हि सम्झ में नथी हलंदे बि हिकिड़ी ग़लती थी मूंखां दंद न कजम तुंहिंजा पकड़ सां चाचा तोखे कसम आहे पी जो जंहिंखे सॻो पी सम्झने मूंखे माफ़ी ॾे अरे लानत पोइ इहो चवे छा थो अरे मां त हिकिड़ी शादी कई पोइ इहो वेगो पी काॾो आयो रे जेका शनाख़ती कार्ड में बेइज्जती जो नालो बाबा हाणे जेको बि अथई हिनखे माफ़ कर हिन तव्हांखे पंहिंजे पीउ जो कसम त ॾिनो आहे न ठीकु आहे मां पी हिकु शर्त ते मिलंदुसि अहिड़ो शर्त चाचा मूंखे तुंहिंजो हर शर्त मंज़ूर आहे ठीकु आहे त पोइ तोखे असांखे कमाए खाराइणो पवंदो ऐं वेही न रहंदे चाचा मूंखे न्याणी सम्झी खारा इन खां त सुठो अथई माफ़ी न ॾिस इन कमाइण जे करे त घर छॾियो अथसि जे कमाए हा त पोइ तव्हांजी कान छो कढे आहे चाचा मां बीमार आहियां चाचा मुंहिंजे गोॾनि में खंघि थी आहे चाचा मूंखे न्याणी सम्झी मूंखे पाल अलाह तो कंहिंजो अजर ॾिनो कॾहिं ट्रक हेठां कॾहिं बस हेठां तूं ज़लील थींदो वञी धूड़ पाए ठीकु आहे चाचा किथे आहे धूड़ मां पाए अचां थो ॿ बुक खयो अचां ओ मोगा बाबे खणी ॻाल्हि कई धूड़ बि का पाइण जी शइ आहे चरियो सो ई चरियो अरे हाणे खणी ट्रेक न कर मूं तोखे माफ़ कयो हली हाणे तूं हिते रह चाचा तुंहिंजी वॾी महिरबानी चाचा मूंखे अॼु ख़बर पई चाचा त तूं वॾो शैतान ई मुंहिंजो मतिलबु आहे फ़रिश्तो नी चाचा हाणे घणो विफिल न ओवर एक्टिंग थो करी निभागा तोखे बस कयो अथई न हाणे किरोत वरी छॾ अरे हाणे घणो विफिल न मां तोखे बख़्शे छॾियो आहे अहिड़ो त न तूं न कहिदमि धके चाचा लाया पत्थर हाणे टिकड़ में
के कृष्णी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाईंदी हुज। कहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हुजां तूं बि पुछंदो हुज न। कि जॾहिं मां घर न हूंदो हुजां तव्हां मूंखे यादि त ज़रूरु कंदा हुजो न। छो न ईंदी हुजे, ख़ासि करे उन वक़्तु ईंदी हुजे ओॾी महिल जेॾी महिल बापू कुते खे टुकुर ॾींदो हुजे। लसू तूं उन वक़्तु ॾाढो यादि ईंदो हुजे। हिकु ॻाल्हि इहा सम्झ में न ईंदी हुजे त कुते खे ॾिसी पोइ मूंखे छो यादि कंदा हुजो। जॾहिं कुतो टुकुर खाईंदो हुजे त मां उन वक़्तु सोचींदी हुजां लसू खे मानी केरु ॾींदो हुजे। कचरी हुजी छा? सेठ अजाए वटि मानी जा वॾा ध्रो हुजनि। मां बि मानी सां वॾी वेड़ कंदो हुजां। बुखो माण्हू मानी खां सवाइ ॿियो छा कंदो हुजे। सेठ अजाए वॾो लालची माण्हू हुजे। तुंहिंजी ॻाल्हि में कीअं आयो हुजे। दुआ कंदी हुज पंहिंजे लक्ष्मण खे असांखे माण्हू काबू करण जो वॾो तरीक़ो हुजे, वॾो होशियार हुजां मां। कई हा माण्हू मूंखां ॾुंजंदा बि हुजनि, चवंदा हुजनि त लक्ष्मण किथे असां विढ़ी न पवंदो हुजे। कहिड़ी डर तूं बि न हणंदो हुज। माण्हू तोखे ग़रीब सम्झी टुकुर ॾींदा हुजनि। तूं वरी मूंसां ते फूकूं हणंदो हुजे। तोखे त शर्म जरो बि न हुजे। मां बि भोग कयो हुजे चरी। हूअं त ड्राल हणंदो हुजी। जॾहिं मां तोखे बेइज़त कयो हुजे त तूं मजाक सम्झंदो हुजी। बाबा ओ बाबा बाबा अधु कलाक थी विया तुंहिंजे नसले वारे पेरनि में वेठो आहियां। 10 मिंट ॿिया वेठो न बेहोश थी वेंदो। अरे लूसी तोखे मां पाऊं थो ॿुधां त मुंहिंजे नसले वारे पेरनि जी धप में वियो। पुट हलिया तूं हिते खट ते वे छो तो हुनजे पेरनि जी धप सिंगे कहिड़ी न काम ॾी। सही थी चवे अम्मा। मां मञा थो त मां तोखे तकलीफ़ ॾिनी आहे, पर मां हुनजी माफ़ी थो घुरां न बाबा जानी। अरे हेॾे लूसी ॻाल्हि त ॿुध, इहो जानी वरी केरु आहे जंहिंखे तूं पंहिंजो बापो चयो? पहिरियां इहा ॻाल्हि क्लियर करे। वाह तोखे थो चए बाबा जानी, तोखे केर थो चए? थोरो मोगे दिमाग़ ते ज़ोर ॾे, तोखे प्यार सां थो चए, थोरो सम्झ। न मुंहिंजो नालो त खुदन आहे, पोइ जानी छो चए मूंखे? बाबा खुदन खान तोखे पे चयमि बाबा जानी, ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदुसि। हाणे तूं बि खणी माफ़ कर। तूं बि खणी हाणे माफ़ करेसि। यको वीचारो मिठू थो करे। आखिर तुंहिंजो पुट वरी बि घर मोटी आयो न। हा साईं, सहू थी वियो हो, उतां हज करे मोटियो आहे। अरे ॻाल्हि ॿुध छोरा, हे दफ़ो तोखे माफ़ थो कयां, बाक़ी आइंदा जे लाइ ॻोठ में कंहिंसां फॾो कयो ई न त पोइ सफ़ा घरों कढी छॾींदोमांइ। मूंखे मंज़ूर आहे। मंज़ूर? अरे इहो मंज़ूर वरी केरु आहे? न बान, मां हुनखे पंहिंजे घर में न रहाईंदुसि। हा मुआ चवई अथो त मूंखे क़बूल आहे, थोरो सम्झ त सही न। हा ठीकु आहे, खणी धूड़ विझो। बाबा वॾो आहीं, वरी चिड़ी पवंदे, कीअं तोखे धूड़ विझूं? अरे मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, तव्हांखे थो चवां, तव्हांखे। तूं बि ड्रेग छॾ न, तोखे माफ़ कयो अथई न।